नज़र कोन थियूं अचनि या इंट्रस्ट ख़तमु थी वियो आहे या नाराज़ थी वियो उन्हनि खे परचायो नई टीम ठाहियो अॻिते साल गुज़रण में देरि कोन थी थिए हाणे ॾिसो 10 महीनो आहे इलेक्शन गुज़री वई 8 फरवरी ते धाड़ो लॻो हाणे ॾिसो 25 डिसेंबर अची वई आहे त माना 10 महीना गुज़री विया अलाह ख़ैर करे साल सवा जेको बचियो आहे उहो बि गुज़री वेंदो अॻिते लाइ होमवर्क कयो हिमत कयो जहान मुर्सी जो आहे जहान दोस्ती यारी में उथण वेहण जो आहे टीम जोड़ियो उहा हिकमत अमली अहिड़ी ठाहियो कि असां सभु सुरखरू थियूं मूंखे इहो उहिदो इलेक्शन खां महीनो अॻु में मिलियो आहे खैरपुर जो सदर थियो आहियां मां मुस्लिम लीग फंक्शनल जो मुंहिंजी बि इज़त करायो मां तव्हांजी इज़त करायां इंशाअल्लाह मुस्तक़बिल तव्हांजो आहे भेज पगार हींअर फंक्शनल मुस्लिम लीग जिला खैरपुर जो सदर साईं जेको आहे पंहिंजो जेको नॉमिनेशन आर्डर जेको ॾेई रहियो आहे जनरल सेक्रेटरी शाहिद रसूल चीमा खे तव्हां सभिनी दोस्त तारियूं मुबारक असीं सभई जेके भी दोस्त आहियूं शाहिद रसूल चीमा के सदर मुबारकबाद ॾियूं था ऐं असांखे यकीन आहे त इंशाअल्लाह ही नौजवान आहे ऐं साईं इहो साबित करे ॾेखारियो त असां वटि वर्करनि जी हमेशह इज़त आहे ऐं साईं हिकिड़ो बहितरीन वर्कर चूंडे करे ज़िले जनरल सेक्रेटरी थी खणी आयो आहे इंशाअल्लाह असांखे उमेद आहे त ही जेको आहे साईं जे जेका बि सोच आहे हुन ते इंशाअल्लाह पूरो उतरंदो ऐं इंशाअल्लाह हिन वर्करनि सां गॾिजी करे अहिड़ी महिनत कंदो त ज़िले में इंशाअल्लाह हिकिड़ो मिसाल क़ाइमु थींदो ऐं वर्करनि सां सभिनी ॿुधो मूंखे कि कन्वीनियर खैरपुर जो DDA जो एडवोकेट इरशाद धारेजो साहब थिया आहिनि ऐं जनरल सेक्रेटरी जी सीट साल खां वठी ख़ाली हुई असांजी त शाहिद रसूल चीमे खे असां इहा ज़िम्मेवारी ॾिनी आहे हिन तक़रीब जो मक़सदु इहो ई आहे कि असांजी तंज़ीम साज़ी में इलाही गुंजाइश आहे चाहे हो लेबर विंग हुजे मदर विंग हुजे लेडीज़ विंग हुजे यूथ विंग हुजे या कल्चर विंग हुजे त सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश मां कंदुसि कि तव्हां वटि हाणे 2 उहिदेदार सेफ्ता प्रॉपर रिस्पॉन्सिबल माण्हू ॿई मुंहिंजे राइट लेफ्ट बीठा आहिनि इंशाअल्लाह हे फुल भरपूर महिनत कंदा तव्हां सां शाना बशाना बीहंदा ऐं तंज़ीम सादी ते ज़ोर रखंदा ताकि आईंदा भले 2 साल आहिनि पोणा 2 साल वरी बल्दियाती इलेक्शन अचणी आहे पाण खे हिन दफ़े हाणे खां वठी हिमत करणी आहे जेके बि पंहिंजा मोतबर आहिनि हुननि खे हाणे खां वठी थोरो तयारी वठायो ताकि हुननि खे ख़बर हुजे कि माल बि ख़र्च करिणो आहे संगत सां उथणो वेहणो बि आहे ऐं चेयरमैन लाइ वाइस चेयरमैन लाइ काउंसलर लाइ को म्यूनसिपल हुजे टाउन हुजे या UC हुजे हुन हिसाब सां सभिनी खे हाणे खां वठी होमवर्क करिणो आहे इलेक्शन गुज़री रिज़ल्ट जेके बि आया धाड़ो लॻी वियो असांजा मैंडेट हिननि लुटियो चुरायो फुरियो पर परवाह न आहे अल्हम्दुलिल्लाह पीर पगारो मौजूदा जी एतिरी हैसियत आहे कि हाणे बि भले सदर हुजनि प्राइम मिनिस्टर हुजनि केर बि हुजनि हुननि खां मथे आहे हिन ख़ानदान खे सभिनी ॿुधो मूंखे कि कन्वीनियर खैरपुर जो DDA जो एडवोकेट इरशाद धारेजो साहब थिया आहिनि ऐं जनरल सेक्रेटरी जी सीट साल खां वठी ख़ाली हुई असांजी त शाहिद रसूल चीमे खे असां इहा ज़िम्मेवारी ॾिनी आहे हिन तक़रीब जो मक़सदु इहो ई आहे कि असांजी तंज़ीम साज़ी में इलाही गुंजाइश आहे चाहे हो लेबर विंग हुजे मदर विंग हुजे लेडीज़ विंग हुजे यूथ विंग हुजे या कल्चर विंग हुजे त सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश मां कंदुसि कि तव्हां वटि हाणे 2 उहिदेदार सेफ्ता प्रॉपर रिस्पॉन्सिबल माण्हू ॿई मुंहिंजे राइट लेफ्ट बीठा आहिनि इंशाअल्लाह हे फुल भरपूर महिनत कंदा तव्हां सां शाना बशाना बीहंदा ऐं तंज़ीम सादी ते ज़ोर रखंदा ताकि आईंदा भले 2 साल आहिनि पोणा 2 साल वरी बल्दियाती इलेक्शन अचणी आहे पाण खे हिन दफ़े हाणे खां वठी हिमत करणी आहे
जेके बि पंहिंजा मोतबर आहिनि हुननि खे हाणे खां वठी थोरो तयारी वठायो ताकी हुननि खे ख़बर हुजे कि माल बि ख़र्चु करिणो आहे, संगत सां उथणो रहणो बि आहे ऐं चेयरमैन लाइ, वाइस चेयरमैन लाइ, काउंसलर लाइ को म्यूनसिपल हुजे, टाउन हुजे या यूसी हुजे, हुन हिसाब सां सभिनी खे हाणे खां वठी होमवर्क करिणो आहे। इलेक्शन गुज़री, रिज़ल्ट जेके बि आया ॾाढो लॻी वियो, असांजा मैंडेट हिननि लुटियो, चुरायो, फुरियो, पर परवाह न आहे। अल्हम्दुलिल्लाह पीर पघारो मौजूदा जी एतिरी हैसियत आहे कि हाणे बि भले सदर हुजनि, प्राइम मिनिस्टर हुजनि, केर बि हुजनि, हुननि खां मथे आहे। ऐं हिन ख़ानदान खे महिनत करे तो उनजी महिनत रायगार न थी वञे। तव्हां कंहिंजी सोच बि न हुई त शायदि रसूल चीमा ते साईं जी अखि कीअं हुई ऐं हुनजो कमु ॾिसी करे अॼु हुनखे तमामु वॾे हिकिड़े उहिदे ते साईं चूंडियो। हींअर मां हूअं सदारती ख़िताब त साईं कंदो आहे, पर साईं पाण अॼु शुरूआति कई, पर हींअर मां इन जे करे शाहिद रसूल चीमा ते हिकिड़ी वॾी अहम ज़िम्मेवारी आई आहे, तंहिंजे करे मां शाहिद रसूल चीमा खे चवंदुमि त ॿ लफ़्ज़ ज़रूरु ॻाल्हाए। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हे पधारा सभु खां था वेठनि साईं असांजो ज़िले सदर, नाइब सदर सिंध जो साईं इस्माइल शाह राष्ट्री साहब, इंतिहाज जेके मोज़ी में वेठा आहियो, नाला हाणे खणंदासीं त पूरा न पवंदासीं। सॼी सिंध ज़िले में माशाअल्लाह शार्ट नोटिस गॾु थी आहे ऐं इन स्पिरिट खे असांखे बहाल रखिणो आहे। साईं इतमाद कयो आहे, साईं उहे बि ॻाल्हाईंदो, साईं चवंदा त मां थोरो तवक्कली आहियां, तवक्कली कयो। हिकिड़े कारकुन खे जेको आहे ज़िले जी ताज करे छॾियो अथई, हे साईं ऐं इंशाअल्लाह ताला सभु गॾु हूंदासीं, तव्हां सां राब्ते में हूंदासीं। अरशाद धारेजो साहिबनि जीडीए जा असांजा सीनियर दोस्त, असांजा रहनुमा, सॼी दिल्ली जा अॻे बि हिननि खां असां सिखियो आहे, हाणे हुन जी रहनुमाई में ऐं कारकुन दोस्त जेके आहियूं तव्हां सभु एक्टिव थियो। इंशाअल्लाह ताला तव्हांखे एक्टिव कंदासीं, तव्हां सां राब्ते में हूंदासीं। वॾी महिरबानी।